आराई ज़ात खां अलावा हिकु सकाफ़ती किरदारु। एनसाइक्लोपीडिया सिंधियाना मुताबिक़ आराई असल में सिंधु तहज़ीब जो तमामु पुराणो क़बीलो आहे। आराई बुनियादी तौर ते हिकु किर्त या पेशो आहे। सिंधु माथिरीअ में अक्सर किरतूं या पेशा कुटुंबनि में हलंदा हुआ, उन करे अॻिते हली ज़ातियूं थी विया, जीअं कोरी, मोची, लोहार, खटरी ऐं ड्रखण वग़ैरह। पंजाब में आराई ज़ात जा तमामु घणा माण्हू आबाद आहिनि। सिंध में बि आराई वॾे अंग में रहनि था। आराई आम तरह बाग़नि हणण या भाॼियूं ऐं गुलनि पोखण जो कमु कनि। सिंधी ॿोलीअ में आराईअ मां मुराद मालीअ जे तौर ते पिणु वरिती वेंदी आहे। मशहूरु सूफ़ी शाइर बुल्ला शाह इनायत आराईअ जो मुरीद हो। मुसलमान आराई काफ़ी तादाद में पंजाब, सिंध, बलोचिस्तान में आबाद आहिनि, जॾहिं त इंडिया में वरी हिंदू ऐं सिख आराई आबाद आहिनि। सिंध में आराई ज़ात खां अलावा हिकु किरदारु बि मौजूदु हो, जेको हाणे ख़तमु थी चुको आहे। आराई लोक सकाफ़ती किरदारु। आगाटे ज़माने में ख़ुसूसन सिंध जी ॿाहिराड़ियुनि में बसंत जे ॾिणु अचण ते मंगणहार फ़क़ीर मोतीअ जे गुलनि ऐं सरियह जे पीलनि गुलनि जूं झोलियूं भरे दोहलनि दमामनि सां घर घर बहार जी आमद जूं वाधायूं ॾींदा हुआ। अहिड़ीअ तरह बहार जी आमद जो ऐलान थी वेंदो हो। मोट में माण्हू फ़क़ीरनि खे अन्न, अटो या रोक पैसा घोर तौरु ॾींदा हुआ। उन्हनि मंगणहार फ़क़ीरनि खे आराई चयो वेंदो हो। हिन वक़्तु इहा रस्म ख़तमु थी चुकी आहे, जंहिं लाइ शेख अयाज़ लिखियो ऐं अलण फ़क़ीर ॻायो त इश्क़ असां वटि आराईअ जीअं आयो झोल भरे, कोई कीअं करे।